नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दार वॾा खां ख़बर ॾींदा हलूं त बोज़दार वॾा भरिसां ॻोठ नवाब खान ख़ासकेली जे रवासिन हाजी फैज़ मोहम्मद ख़ासकेली, रखियल ख़ासकेली, अब्दुल सत्तार ख़ासकेली, दिल अहमद ख़ासकेली ऐं ॿियनि बोज़दार वॾा मट लिंक रोड ते एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुज़ाकरा ॻोठाणनि चयो आहे त गुज़िरियल राति बाअसर शख़्स जे पालतू कुत्ता मरूम नूर मोहम्मद ख़ासकेली जी बेवा औरत पारां पालियल भलो नसल जूं ॿ बकरियुनि खे खाई उफ़ट मारे छॾियो। असां अहिड़ो इतला बाअसर शख़्स खे ॾिनो पर हिन को बि तदारक न कयो। जंहिं बाद वाक़े जो इतला बोज़दार वॾा थाणे ते ॾिनो वियो। बोज़दार वॾा पुलिस जाइ वारदात ते पहुची पालतू कुतनि पारां खाई मारी वियल बकरियुनि जा फुटेज कढिया विया। हिननि वधीक चयो त पालतू कुतो असांजूं भलो नसल वारियूं बकरियूं मारे वॾो नुक़सान कयो आहे। हिन वक़्त ताईं को बि तदारक न थियो आहे, न ई वरी बाअसर शख़्स ख़िलाफ़ को क़दम खयो आहे। हिननि चयो आहे त असांजे थियल नुक़सान जो अज़ालो न थियो त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। हिन वधीक एसएसपी खैरपुर आला इख़्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो